लखी खां असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त नाज़रीन लखीअ खां लाड़काणे ईंदे लखी फाटक 2 खां चंद क़दमनि जे फ़ासिले ते किरोड़नि जी लागत सां तयारु कयल ही सरकारी बिल्डिंग लावारिस बणियल आहे। कुछ अर्सो पहिरियां लखी फाटक 1 खां नई पुल ताईं वारे रस्ते में थींदड़ बेपनाह ॾोहनि खे बुंजो ॾियण लाइ पुलिस या रेंजर्स खे तरसाइण लाइ किरोड़े रुपयनि जे सरकारी ख़र्च ते ही पक्की डिफेंस पिकट ठाही वई हुई। शुरूआती ॾींहनि में त हिते कुझु पुलिस अहलकार बि तैनात कया विया हुआ, पर अलाए छो मैन सखर लाड़काणे रोड ते वाक़िअ हिन क़ीमती बिल्डिंग खे लावारिस करे जिन्हनि ऐं भूतनि हवाले कयो वियो आहे। असां SSP शिकारपुर खे गुज़ारिश कंदासीं त माज़ीअ में दहशत रहंदड़ हिन इलाइक़े जा असर अॼु बि माण्हुनि जे दिमाग़ ते हावी आहिनि। हिन सुनसान इलाइक़े खां गुज़रंदड़ हर मुसाफ़िर अॼु बि पाण खे गैर महफ़ूज़ सम्झंदे ख़ौफ़ में सफ़र करे थो ऐं उन टुकर में को बि माण्हू पंहिंजे गाॾीअ खे ब्रेक ॾियण खां लवाए थो। उन लाइ हिन बिल्डिंग में पक्की पुलिस पिकट क़ाइमु कई वञे त जीअं हिक पासे मुसाफ़िर सुकून जो सफ़र करे सघनि त ॿिए पासे हिन क़ीमती ठहियल सरकारी बिल्डिंग खे बि महफ़ूज़ ऐं करामत बणाए सघिजे। सिंध जा समूरा शहर कुर्बन भरिया माण्हू हर जाइ मिल गई पर मुंहिंजी शिकारपुर दिल में कदई घर लेकर हलिया ओ मुंहिंजा दिल पर ओ मुंहिंजा दिल पर फल जा घुमी ॾिस तूं सिंध जा समूरा शहर कुर्बन भरिया माण्हू हर जाइ मिल गई पर मुंहिंजी